अस्सलामुअलैकुम। मैं मुंशी मिटवर बाबू आलम। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़, करीम करम कंदड़ आहे, रहीम रहम कंदड़ आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़, करीम करम कंदड़ आहे, रहीम रहम कंदड़ आहे। इहो अल्लाह ई आहे जंहिं ज़मीन खे ताबा कयो, पोइ उन जे रस्तनि ते हलो। इहो अल्लाह ई आहे जंहिं ज़मीन खे ताबा कयो, पोइ उन जे रस्तनि ते हलो ऐं संदसि रोज़ीअ मां खां बेशक इहो हर शइ ॾिसंदड़ आहे, इहो ई हर शइ ते वस वारो आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़ आहे, करीम करम कंदड़ आहे, रहीम रहम कंदड़ आहे। अल्लाह ताला ज़मीन खे विछाणू बनायो, जीअं उन जे कुशादनि रस्तनि ते हलो फिरो। अल्लाह ताला ज़मीन खे विछाणू बनायो, जीअं उन जे कुशादनि रस्तनि ते हलो फिरो। बेशक हद खां लॻंदड़नि खे पसंदि नथो करे, पंहिंजे रब खे ॻुझीअ तरह सॼो। अल्लाह जहाननि जो रब, भलायुनि वारो, बरकतुनि वारो आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़ आहे, करीम करम कंदड़ आहे, रहीम रहम कंदड़ आहे। बेशक अल्लाह ताला ख़यानत कंदड़नि खे पसंदि कोन कंदो आहे। बेशक अल्लाह ताला ख़यानत कंदड़नि खे पसंदि कोन कंदो आहे। अल्लाह ताला परहेज़गारनि खे दोस्त रखे थो, अल्लाह परहेज़गारनि खे पसंदि करे थो। बेशक अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़ आहे, करीम करम कंदड़ आहे, रहीम रहम कंदड़ आहे। ऐं जंहिं अहद जो लिहाज़ नथा कनि, उहे ई हद खां लंघियल आहिनि, ऐं कंहिं अहद जो लिहाज़ नथा कनि, उहे ई हद खां लंघियल आहिनि। ऐं ॼाणो अल्लाह परहेज़गारनि सां गॾु आहे। सभु बेशक अल्लाह मग़फ़िरत कंदड़, रहम कंदड़ आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़ आहे, करीम करम कंदड़ आहे, रहीम रहम कंदड़ आहे। इहो अल्लाह ई आहे जंहिं सिज खे रोशन ऐं चंड खे मुनवर कयो, ऐं चंड जूं मंज़िलूं मुक़ररु कयाई। इहो अल्लाह ई आहे जंहिं सिज खे रोशन ऐं चंड खे मुनवर कयो, ऐं चंड जूं मंज़िलूं मुक़ररु कयाई, जीअं सालनि जे तइदाद ऐं हिसाब ॼाणो। अल्लाह ख़ालिक़ुल क़ादिर करीम आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़ आहे, करीम करम कंदड़ आहे, रहीम रहम कंदड़ आहे। ज़ालिमनि ते अल्लाह जी लहनत आहे। उहे ज़ालिम जेके माण्हुनि खे अल्लाह जे वाट खां रोकी नथा, ऐं उन में ज़ालिमनि ते अल्लाह जी लहनत आहे। ए ज़ालिम जेके माण्हुनि खे अल्लाह जे वाट खां रोकी नथा, ऐं उन में ॾिंगाई ऐं ख़राबीअ जी कोशिशि कनि था, ऐं उहे आख़िरत जे ॾींहं जा इनकारी आहिनि। ऐं आसमाननि ऐं ज़मीन जे ॻुझ जो इल्मु फ़क़ति अल्लाह वटि आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रोज़ीअ में बरकत कंदड़ आहे, करीम करम कंदड़ आहे, रहीम रहम कंदड़ आहे।
या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम तूं सभु ॼाणी डो तोखे सभु मालूम आहे शैताननि जे शरगाह विससनगाह पनाह घुरां डो तूं पनाह ॾे रब असांजा असां ते इहो भार न रखो जंहिंजे खणण जी असांखे ताक़त न आहे असांखे माफ़ फरमा असांजी मग़फ़रत फरमा असां ते रहम फरमा तूं ई असांजो साईं मददगार आहीं मदद फरमा या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम तूं सभु ॼाणी तो तोखे सभु मालूम आहे शैताननि जे शरगाह विससनगाह पनाह घुरां तो तूं पनाह ॾे रब असांजा हिमत तौफ़ीक़ ॾे रब असांजा असां ते इहो भार न रख जंहिंजी खणण जी असांखे ताक़त न आहे असांखे माफ़ फरमा असांजी मग़फ़रत फरमा असां ते रहम फरमा तूं ई असांजो साईं मददगार आहीं मदद फरमा मिठूअ जूं आस उमेद पुॼाए मतिलब नेक मक़सद हासिल थियनि अल्लाह ॻुझियूं ॻाल्हियूं ऐं ॻुझियूं सलाहूं ॼाणे थो ऐं हीअ त अल्लाह ॻुझनि जो ॼाणंदड़ आहे अल्लाह वॾे फज़ल वारो आहे अल्लाह रहीम रब करीम आहे अल्लाह तवाब अल रहमान अल रहीम आहे सभु हमद एहसान साराह अल्लाह रब्बिल आलमीन लाइ आहे जेको रोज़ी ॾींदड़ रोज़ीअ में बरकत कंदड़ आहे करीम करम कंदड़ आहे रहीम रहम कंदड़ आहे।